ओम शांति। अॼु ॾींहुं मिले तारीख़ आहे 16/4/2024। अॼु मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हांखे सितो प्रधान ठहिणो आहे। सितो प्रधान ठहिणो आहे त बाप खे प्यार सां यादि करो। पारसनाथ शिव बाबा आहे, तव्हांखे पारसपुरी पुरी जो मालिक ठाहिणा आहे। पारसनाथ शिव बाबा असांखे पारसपुरी जो मालिक ठाहिणा आहिनि। हिन करे हुनजे लाइ असांखे सितो प्रधान ठहिणो आहे। हुनजे लाइ असांखे बाप खे ॾाढो प्यार सां यादि करिणो। प्रश्न आहे, तव्हां ॿार खे हिकु ॻाल्हि जी धारणा सां ई महिमा योग्य ठही वेंदव। उत्तर आहे, ॾाढो निर्माण ठहो। कहिड़ी बि ॻाल्हि में अहंकार न हुजिणो खपे, ॾाढो मिठो ठहिणो। अहंकार आयो त दुश्मन ठही वेंदा आहिनि। ऊच अथवा नीच पवित्रता जी ॻाल्हि ते ठहींदा आहिनि। अहंकार आयो त दुश्मन ठही वेंदा आहिनि। ऊच अथवा नीच पवित्रता जी ॻाल्हि ते ठहींदा आहिनि। जॾहिं पवित्र आहे त मान आहे, अपवित्र आहे त सभिनि जे अॻियां मथो टेकंदा आहिनि। जॾहिं पवित्र आहिनि त मान आहे, अपवित्र आहे त सभिनि जे अॻियां मथो टेकंदा आहिनि। ओम शांति। रूहानी बाप वेई ॿारनि खे सम्झाइनि था। बाप बि सम्झाइनि कि असां हिन ॿारनि खे सम्झायूं था। इहे बि ॿारनि खे सम्झायो आहे कि भक्ति मार्ग में भिन्न भिन्न नाम सां अनेक चित्र ठहियल आहिनि। जीअं कि नेपाल में पारसनाथ खे मञंदा आहिनि, उन्हनि जो ॾाढो वॾो मंदरु आहे, परंतु कुझु बि आहे कुझु बि न आहे। 4 दरवाजा आहिनि, 4 मूर्तियूं आहिनि। चौथे में श्री कृष्ण खे रखियो अथनि। हाणे शायदि कुझु बदिली करे छॾियो हुजनि। हाणे पारसनाथ त ज़रूरु शिव बाबा खे ई चईंदासीं न। मनुष्य खे पारस बुद्धि भी उहे ई पारसनाथ शिव बाबा ई ठाहींदा आहिनि। त पहिरियों उन्हनि खे सम्झाइणो आहे ऊच ते ऊच भॻवानु आहे, पुठियां सॼी दुनिया आहे। सूक्ष्म वतन में सृष्टि त आहे न, पुठियां हूंदी आहे लक्ष्मी नारायण ऐं विष्णु। वास्तव में विष्णु जो मंदिर बि रॉन्ग आहे। विष्णु चतुर्भुज 4 भुजायूं वारो कोई मनुष्य हूंदो न आहे। बाप सम्झाईंदा आहिनि इहे लक्ष्मी नारायण आहिनि, जंहिंखे इकट्ठो विष्णु जे रूप में ॾेखारिया अथनि। लक्ष्मी नारायण त ॿई अलॻि अलॻि आहिनि। सूक्ष्म वतन में विष्णु खे 4 भुजायूं ॾेई छॾियूं अथनि, अर्थात ॿिन्हिनि खे मिलाए करे चतुर्भुज करे छॾियो अथनि। बाक़ी ईअं त कोई हूंदो न आहे। मंदिर में जो चतुर्भुज ॾेखारींदा आहिनि उहो सूक्ष्म वतन जो आहे। मंदिर में जो चतुर्भुज ॾेखारींदा आहिनि उहो सूक्ष्म वतन जो आहे। बाक़ी सतयुग में कोई चतुर्भुज थोड़ी हूंदो है कि सूक्ष्म वतन जो चतुर्भुज ॾेखारिया अथनि। चतुर्भुज खे शंख चक्र गदा पद्म आदि ॾेई छॾींदा आहिनि। ईअं कुझु आहे न। चक्र बि तव्हां ॿारनि खे आहे न, नेपाल में अर्थात बुद्धि में असांजो चक्र फिरंदो रहंदो आहे। नेपाल में विष्णु जो ॾाढो वॾो चित्र खीर सागर में ॾेखारींदा आहिनि। पूजा जे ॾींहंनि में थोरो दूध विझी ॾींदा आहिनि। ॾाढे वॾे खीर सागर में हुन सागर में थोरो खीर विझी छॾींदा आहिनि त जीअं सफ़ेद थी वेंदो आहे। बाप हिकु हिकु ॻाल्हि सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। ईअं कोई बि विष्णु जो अर्थ सम्झाए न सघे। ॼाणंदा ई न आहिनि। इहे त तव्हां ॼाणियो अथव हाणे बाप द्वारा। इहे त भॻवानु ख़ुदि सम्झाईंदा आहिनि। भॻवान खे चइबो आहे शिव बाबा। भॻवान खे चइबो आहे शिव बाबा। आहे त हिकु ई, परंतु भक्ति मार्ग वारनि अनेक नाम रखी छॾिया अथनि, अनेक अलॻि अलॻि रूप ठाहे छॾिया अथनि। हाणे अगरि तव्हां मंदिर आदि ॾिसंदव त उन ते सम्झाईंदव कि ऊच ते ऊच भॻवानु सुप्रीम सोल निराकार परम पिता परमात्मा आत्मा शरीर द्वारा चईंदी आहे ओ परम पिता। उन्हनि जी पोइ महिमा बि आहे ज्ञान सागर सुखदेव सागर। भक्ति मार्ग में हिकु जा अनेक चित्र आहिनि। ज्ञान मार्ग में त ज्ञान सागर हिकु ई आहे। भक्ति मार्ग में त अनेक चित्र आहिनि। ज्ञान मार्ग में त ज्ञान सागर हिकु बाप ई आहे। उहो ई पतित पावन आहे न, सर्व जी सदगति दाता। तव्हांजी बुद्धि में सॼो चक्र आहे। ऊच ते ऊच परमात्मा आहे। हुनजे लाइ ई गायन आहे सिमर सिमर सुख पाओ। अर्थात हुनखे यादि करण सां सुख मिलंदो आहे। अर्थात हिकु बाप खे यादि करो अथवा सिमरन कंदा रहो त कलेश मिटे सभु तन जा। त सभु तन जा कलेश अर्थात दुख, बीमारी में दुख थींदो आहे न, त हुनखे यादि करो, पोइ जीवन मुक्ति पद पाईंदासीं असां।
जीवन मुक्ति अर्थात जीवन हूंदे हुए दुख दर्द खां मुक्त वारो जीवन। ये जीवन मुक्त आहे न, बाप सां इहे सुख जो वरसो मिलंदो आहे, अकेले इहा त न पाईंदा न। बाप सां इहे सुख जो वरसो मिलंदो आहे त सिर्फ़ु ब्रह्मा बाबा त न पाईंदा, ज़रूरु राजधानी हूंदी न। गोया बाप राजधानी स्थापना था करनि हिते अची करे। हाणे बाप अची करे राजधानी स्थापना था करनि, त इहो असांखे ध्यानु रखिणो आहे। राजधानी में सभु प्रकार जा माण्हू हूंदा आहिनि न, त तव्हांजे आसपास जो बि माण्हू आहिनि, तव्हां अगरि बाबा जा ठहियल आहियो, तव्हांजे आसपास जो बि स्वभाव संस्कार वारा माण्हू आहिनि, त उन्हनि सां असांखे उन्हनि जे प्रति शुभभावना शुभकामना ॾेई करे हलंदा हलो। उन्हनि जे प्रति मन में प्रश्न न हुजे। सत्युग में राजा रानी प्रजा सभु हूंदा आहिनि। तव्हां ज्ञान प्राप्त करो था न, त वञी करे वॾे कुल में जन्म वठंदव, ॾाढो सुख मिलंदो। जॾहिं उहा स्थापना थी वेंदी त छीची आत्मायूं सिजाए खाई करे वापसि हली वेंदियूं। जॾहिं असांजी पूरी राजधानी स्थापना थी वेंदी त छीची आत्मायूं सभु पंहिंजी सजायूं खाई करे वापसि घर हली हलंदियूं। श्री राजधानी में स्वर्ग जहिड़ी दुनिया में एॾा सारा माण्हू थोरी हूंदा, बाक़ी सभु आत्मायूं मथे हूंदियूं, बाक़ी हुन धर्म जी आत्मायूं हूंदियूं, हुन कुल में अचण वारी आत्मायूं हूंदियूं। पंहिंजे पंहिंजे सेक्शन में वञी करे मथे ठहिरदियूं। एतिरी सभु आत्मायूं ईंदियूं, पोइ वृद्धि खे पाईंदी रहंदियूं आहिनि। इहे बुद्धि में रहणो खपे कि मथां खां कीअं आत्मायूं हेठि ईंदियूं आहिनि। ईअं त न 2 पता जे बदिले 10 पता इकट्ठा अचणा खपनि, त धीरे धीरे वृद्धि थींदी आहे। त बाबा चवनि था, बाबा हाणे मूल वतन जे बारे में ॿुधाइनि था कि बुद्धि में रहणो खपे कि मथां खां कीअं आत्मायूं ईंदियूं आहिनि। ईअं त न 2 जे बदिले 10 इकट्ठा अचनि, न क़ाइदे से पता निकिरंदा आहिनि। इहे ॾाढो वॾो झाड़ आहे, ॾेखारींदा आहिनि हिकु ॾींहं में लाखों जी वृद्धि थी वेंदी आहे। ॾेखारींदा आहिनि हिकु ॾींहं में लाखों जी वृद्धि थी वेंदी आहे। पहिरियों त लाखों जी वृद्धि कीअं थींदी आहे, हिकु त पुनर्जन्म थींदो आहे ऐं मथां खां बि ईंदियूं आहिनि। पहिरियों इहे सम्झाइणो उचते उच भॻवानु आहे, पतित पावन दुखहर्ता सुखहर्ता आहे। उहो ई कर्ता बि उहो ई आहे, दुखहर्ता सुखहर्ता बि उहो ई आहे। जो बि पाठधारी दुखी थींदा आहिनि उन्हनि सभिनि खे अची करे सुख ॾींदा आहिनि। बाबा जो बि पाठधारी दुखी हूंदा आहिनि न, उन्हनि सभिनि खे अची करे सुख ॾींदा आहिनि। पहिरियों सम्झाइणो उचते उच भॻवानु पतित पावन दुखहर्ता सुखहर्ता आहे, उहो ई आहे। जो बि पाठधारी दुखी थींदा आहिनि उन्हनि सभिनि खे अची करे बाबा सुख ॾींदा आहिनि। दुख ॾियण वारो आहे रावण। मनुष्य खे मालूम ई न आहे कि बाप आया आहिनि, त वञी करे सम्झो। ॾाढा जो सम्झदे पोइ थिरक वेंदा आहिनि, ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि। जीअं सनानु कंदे कंदे पांव फिसली वेंदो आहे न, जीअं सनानु कंदे कंदे पांव फिसली वेंदो आहे त पाणी अंदरि घुसी वेंदो आहे। बाबा त अनुभवी आहे न, त बाबा इहे ॾिसो खिसकण जी ॻाल्हि। बाबा ज्ञान में हलंदे हलंदे कई बार आत्मायूं खिसकी वेंदियूं आहिनि न, त बाबा हुनजो एग्ज़ाम्पल ॾियनि था। जीअं सनानु कंदे कंदे पांव फिसली वेंदो आहे त पाणी अंदरि घुसी वेंदो आहे। बाबा त अनुभवी आहे, इहे त विषय सागर आहे न, त अगरि हलंदे हलंदे पांव खिसकी वियो त होॾे हली वेंदासीं त विष असांजे अंदरि घुसी वेंदो, अर्थात विकार बुराई असांजे अंदरि घुसी वेंदा। बाबा तव्हांखे खीर सागर तरफ़ वठी था हलनि, परंतु माया रूपी ग्रास सुठे सुठे महारथनि खे बि हप करे वठंदी आहे। जीते जी बाप जी गोद में मरी करे रावण जी गोद में हली वेंदा आहिनि। जीते जी बाप जी गोद खे छॾे करे रावण जी गोद में हली वेंदा आहिनि, अर्थात मरी पवंदा आहिनि। इन करे सभिनि खे सहयोग ॾींदे हुए हलंदा हलो, शुभ भावना शुभकामना जो। तव्हां ॿारनि जी बुद्धि में ऊचते ऊच बाप, पोइ हुनजी पोइ रचना रचंदा आहिनि। असां आत्माउनि जी बुद्धि में ऊचते ऊच बाप आहे, पोइ रचना रचंदा आहिनि। हिस्ट्री जोग्राफी सूक्ष्म वतन जी त न आहे न। भल तव्हां सूक्ष्म वतन में वेंदा आहियो, साक्षात्कार कंदा आहियो, हुते चतुर्भुज ॾिसंदा आहियो, चित्रनि में आहे न,
त इहे बुद्धि में वेठल आहे त ज़रूरु साक्षात्कार थींदो, परंतु ईअं कोई चीज़ आहे न। इहे भक्ति मार्ग जा चित्र आहिनि। ईअं न असां उते वञी कोई उते ईअं वेठो आहे, इहे त साक्षात्कार थींदो आहे। हाणे ताईं भक्ति मार्ग हलियो आयो, भक्ति मार्ग पूरो थींदो, पोइ इहे चित्र रहंदा ई न। जेका बि चित्र आदि आहिनि पोइ इहे चित्र रहंदा ई न। स्वर्ग में इहे सभु ॻाल्हियूं भुलिजी वेंदासीं। हाणे बुद्धि में आहे इहे लक्ष्मी नारायण जा 2 रूप चतुर्भुज जा आहिनि। लक्ष्मी नारायण जी पूजा चतुर्भुज जी पूजा थींदी आहे। लक्ष्मी नारायण जी पूजा चतुर्भुज जी पूजा। त इहे चित्र ठाहे छॾिया अथनि, लेकिन आहिनि त हिकु स्त्री पुरुष ई आहिनि न। लक्ष्मी नारायण जो मंदिर या चतुर्भुज जो मंदिर ॻाल्हि हिकु ई आहे। इन ॿिन्हिनि जो ज्ञान ॿियो कंहिंखे बि न आहे। इन ॿिन्हिनि जो ज्ञान ॿियो कंहिंखे बि न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो न लक्ष्मी नारायण जो राज्य, विष्णु जो राज्य त न चईंदासीं न। इहे पालना बि कंदा आहिनि, सिधे विश्व जा मालिक आहिनि त विश्व जी पालना कंदा आहिनि। हे लक्ष्मी नारायण विश्व जी पालना कंदा आहिनि। त बाबा हाणे असांखे पालनहार ठाहिणा आहिनि। बाबा चवंदा आहिनि की हाणे तव्हांखे सभिनि जी पालना करणी आहे। कीअं करणी आहे? बाबा जी श्रीमत अनुसार श्री भॻवान माचे मां तव्हांखे राज्य सिखलायां थो। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त हिन योग अग्नि सां सभु विक्रम विनाश थी वेंदा। पंहिंजे खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करो त हिन योग अग्नि सां सभु विक्रम विनाश थी वेंदा। त बाबा खे एतिरो सुठी रीति सां यादि करो कि सिर्फ़ु असांजा न, विश्व में सर्व आत्माउनि जा विक्रम विनाश थी वञनि। सभी आत्माऊं, प्रकृति, पूरो विश्व पावन थी वञे। डिटेल में सम्झाइणो पए। चओ इहे बि गीता आहे, सिर्फ़ु गीता में श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि। इहे त रॉन्ग आहे न, सभिनि जी ग्लानी करे छॾी अथनि। इन करे भारत तमो प्रधान थी वियो। हाणे ये कलयुगी दुनिया जो अंत आहे, हिन खे चइबो आहे तमो प्रधान आयरन एज दुनिया। हाणे हिन कलयुगी दुनिया जो अंत आहे, हिन खे चइबो आहे तमो प्रधान आयरन एज। जो सतो प्रधान हुई उन्हनि ई 84 जन्म वरिता। जो सतो प्रधान हुया उन्हनि ई 84 जन्म वरिता आहिनि न। जनम मरण में त ज़रूरु अचिणो ई आहे। जॾहिं पूरा 84 जन्म वठंदा आहिनि तॾहिं पोइ बाप खे अचिणो पवंदो आहे। जॾहिं पूरा 84 जन्म असांजा पूरा थींदा आहिनि तॾहिं बाप खे हिन सृष्टि ते अचिणो थींदो आहे। वरी खां बाबा असांखे ज्ञान ॾेई करे सतो प्रधान ठाहे करे वरी नए चक्कर जे लाइ तयारु कंदा आहिनि। पहिरें नंबर में पोइ बाबा जी आत्मा ईंदी आहे। हिक जी ॻाल्हि न आहे, इन्हनि जी त सॼी राजधानी हुई न, पोइ ज़रूरु हुजणी खपे। हिननि जी त पूरी राजधानी हुई, पोइ ज़रूरु थियणी खपे। बाप सभिनि जे लाइ चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो त योग अग्नि सां सभु पाप कटिजी वेंदा। कामचिता ते वेही सभु सावरा थी विया आहिनि। हाणे सावरे खां गोरो कीअं ठहे? सो त बाप ई सिखलाईंदा आहिनि। श्री कृष्ण जी आत्मा ज़रूरु भिन्न नाम रूप वठी करे ईंदी न। जो लक्ष्मी नारायण हुया उन्हनि जा ई 84 जन्मनि खां पोइ उहा ठहिणो। उन्हनि खे 84 जन्मनि खां पोइ ब्रह्मा सरस्वती ठहिणो आहे, वरी लक्ष्मी नारायण ठहिणो आहे। त उन्हनि जे ॾाढे जन्मनि जे अंत में बाप अची करे प्रवेश कंदा आहिनि। पोइ सतो प्रधान विश्व जा मालिक ठहींदा आहिनि। तव्हां में पारसनाथ खे पूॼंदा आहिनि, शिव खे बि पूॼंदा आहिनि। ज़रूरु उन्हनि खे शिव अहिड़ो पारसनाथ, ज़रूरु उन्हनि खे शिव ई अहिड़ो पारसनाथ ठाहियो हूंदई न। टीचर त खपे न। बाबा आहे, बाबा जो कोई टीचर न आहे। बाबा एवर पारसनाथ आहे। उहो असांखे पाण जहिड़ो पारसनाथ ठाहींदो आहे। उहो ज्ञान जो सागर। हाणे सतो प्रधान पारसनाथ ठहिणो आहे त बाबा खे ॾाढो ई प्यार सां यादि करिणो आहे। हाणे अगरि असांखे सतो प्रधान पारसनाथ ठहिणो आहे त बाबा खे असांखे ॾाढो ई प्यार सां यादि करिणो आहे।
उहो ई सभिनि जे दुख हरण वारा आहिनि। बाप त सुख ॾियण वारो आहे। उहो काटन जो जंगल आहे। बाप आया आहिनि कि फूलनि जो बगीचो ठाहिण। बाबा खे ॾाढो प्यार सां यादि करो त इहा पूरी दुनिया फूलनि जो बगीचो ठही वेंदी। बाप पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि। मां हिन साधारण बूढ़े तन में प्रवेश कंदो आहियां जो पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहिनि। बाबा साधारण बूढ़े तन में प्रवेश कंदा आहिनि जो पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहिनि। भॻवान वाचे मां तव्हांखे राजयोग सिखलाईंदो आहियां त इहा ईश्वरी यूनिवर्सिटी ठहरी। भॻवान वाचे मां तव्हांखे राजयोग सेखारींदो आहियां त इहा ईश्वरीय यूनिवर्सिटी ठहरी। एम ऑब्जेक्ट आहे ही महाराजा महारानी ठहिण जी, त ज़रूरु प्रजा बि ठहिणी खपे न। एम ऑब्जेक्ट असांजो छा आहे? हिन ईश्वरी यूनिवर्सिटी में असां छो ईंदा आहियूं? हिते असांखे महाराजा महारानी ठहिण जे लाइ पढ़ाई पढ़णु आहियूं, त ज़रूरु प्रजा बि ठहींदी न। मनुष्य योग ॾाढो कंदा आहिनि। निवृत्ति मार्ग वारा त अनेक हठ योग कंदा आहिनि। निवृत्ति मार्ग वारा त अनेक हठ योग कंदा आहिनि। उहो राजयोग सिखलाए न सघे। मनुष्य योग कंदा आहिनि। निवृत्ति मार्ग वारा त अनेक हठ योग कंदा आहिनि। उहो राजयोग सिखलाए न सघनि। निवृत्ति मार्ग वारा बाप जो आहे ही हिकु प्रकार जो योग। बाबा अची करे हिकु प्रकार जो योग सेखारींदा आहिनि। उहे निवृत्ति मार्ग वारा त अनेक प्रकार जा हठ योग सेखारींदा आहिनि। न बाबा हिकु ई प्रकार जो असांखे योग सेखारींदा आहिनि। सिर्फ़ु चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। 84 जन्म पूरा थिया, हाणे वापसि घर हलणो आहे, हाणे पावन ठहिणो आहे। हिकु बाप खे यादि करो, बाक़ी सभिनि खे छॾो। भक्ति मार्ग में तव्हां ॻाईंदा आहियो कि तव्हां ईंदा त असां हिकु संग जोड़ंदासीं, तव्हां सां सर्व संग जोड़ंदासीं सर्व संबंध सां। त ज़रूरु उन्हनि सां वरसो मिलियो हूंदो। अधु कलाप स्वर्ग जो वरसो, अधु कलाप नर्क जो वरसो। रावण राज्य शुरू थींदो आहे। ईअं सम्झाइणो आहे, पंहिंजे खे देह न सम्झो। रावण राज्य शुरू थींदो आहे। बाबा चवंदा आहिनि कि अधु कलाप स्वर्ग थींदो आहे, अधु कलाप नर्क थींदो आहे। रावण राज्य शुरू थींदो आहे। ईअं सम्झाइणो आहे। पहिरियों पंहिंजे खे देह न सम्झो, आत्मा सम्झो। पहिरियों पंहिंजे खे देह न सम्झो, आत्मा सम्झो। आत्मा विनाशी आहे। आत्मा में सॼो पार्ट नूंदल आहे जो तव्हां वॼाईंदा आहियो। हाणे शिव बाबा खे यादि करो त बेड़ो पार थी वेंदो। हाणे शिव बाबा खे यादि करो त सभिनि जो बेड़ो पार थी वेंदो। सन्यासी पवित्र ठहींदा आहिनि त उन्हनि जो केतिरो मान रहंदो आहे न। सभु मथो झुकाईंदा आहिनि। पवित्रता जी ॻाल्हि ते ई ऊच नीच ठहींदा आहिनि। पवित्रता ते ई आत्मा ऊच ऐं नीच ठहींदी आहे। ॾिसो केॾी गहरी ॻाल्हि आहे कि असां सम्झूं नथा कि असां हिक ॿिए जे अॻियां सिर छो था झुकायूं। है न, हिकु त ग़रीब माण्हू वॾे माण्हुनि जे अॻियां सिर झुकाईंदा आहिनि, उन्हनि सां मांगदा आहिनि। उहो त अहंकार वारो आहे। लेकिन हिते माण्हू भॻवान जे अॻियां सर छो थो झुकाए। कन्या शादी करण खां पोइ हिक ॿिए जे अॻियां पेरी छो थी पाए। हीअ थी वई अपवित्रता जी निशानी। पवित्रता जी ॻाल्हि ते ई ऊच नीच ठहींदा आहिनि। देवताऊं आहिनि बिल्कुलु ऊच। सन्यासी पोइ हिकु जनम पवित्र ठहींदा आहिनि, पोइ ॿियो जनम त विकार सां ई वठंदा आहिनि न। देवताऊं त आहिनि ई सतयुग में। हाणे तव्हां पढ़ो था पोइ पढ़ाईंदा बि आहियो। बाबा चवंदा आहिनि हाणे असां पढ़ूं था त ॿिया पढ़ाईंदा बि आहियूं। कोई पढ़ंदो आहे लेकिन ॿियनि खे सम्झाए न सघंदो आहे, छो जी धारणा न थींदी आहे। बाबा चवंदा आहिनि तव्हांजी तक़दीर में न आहे त बाप छा करे। बाप यदि असांखे आशीर्वाद ॾेई करे त सभु स्कॉलरशिप वठी वठनि। है न, बाबा अगरि असांखे आशीर्वाद करे त बाबा जो त एॾा सारा ॿार आहिनि,
सभिनि खे स्कॉलरशिप ॾेई छॾे। उहो त भक्ति मार्ग में आशीर्वाद कंदा आहिनि। सन्यासी बि ईअं कंदा आहिनि, उन्हनि खे वञी करे चईंदा आहिनि तव्हां मूंखे ॿार ॾियो, आशीर्वाद ॾियो। अच्छा तव्हांखे ॿार थींदो, ॿार थियो चईंदा भावी, बची थी चईंदा भावी, ॿार थियो त वाह वाह करे चरणनि में किरी पईंदा आहिनि। से बि किरी हुआ न, सन्यासी चलो तव्हांखे आशीर्वाद ॾिनई तव्हांजे गुरू की ॿार थिए, छोरे जी जॻह छोरी थी त चईंदा भावी, छोरो थियो त चईंदा वाह चरणनि में किरी पईंदा। अच्छा अगरि पोइ मरी वियो त रोइण पिटण लॻी वेंदा, गुरू खे गाली ॾियण लॻी वेंदा। गुरू चईंदो इहे भावी, चईंदा पहिरियों छो न ॿुधायो, कोई मरे हुए खे ज़िंदा थी वेंदो त उहो बि चईंदासीं भावी, उहो बि ड्रामा में नूंदा। आत्मा काथे छिपी वेंदी आहे, डॉक्टर माण्हू बि सम्झाइनि इहे मरी वियो पोइ ज़िंदा थी वेंदो आहे, चिता ते चढ़ियो पोइ उथी वेंदो आहे। कोई हिकु कंहिंखे मञे त हुनजे पुठियां ढेर पइजी वेंदा आहिनि। काथे हिक जी इच्छा पूरी थिए त उते ढेर हली वेंदा आहिनि। चईंदा आहिनि काथे त भॻवानु ॿुधे थो, लेकिन मन सां उन समय मन सां यादि कयो नहीं। तव्हां ॿारनि खे त ॾाढो निर्मानचित थी करे हलणो आहे, अहंकार जरा बि न हुजे। अॼुकल्ह कंहिंखे जरा बि अहंकार ॾेखारियो त दुश्मनी वधी वेंदी आहे। ॾाढो मिठो थी करे हलणो आहे। नेपाल में बि आवाज़ु निकिरंदो। हाणे तव्हां ॿारनि जी महिमा जो समय न आहे। हाणे न बाबा चवनि था की हाणे तव्हांजी महिमा जो समय न आहे, न त उन्हनि जे अखाड़े उड़ी वञनि, वॾा वॾा जगी वेंदा ऐं सभा में वेही ॿुधाइनि त उन्हनि जे पिछाड़ी ढेर अची वेंदा। वॾा वॾा जगी वञनि ऐं सभा में वेही ॿुधाइनि त उन्हनि जे पिछाड़ी ढेर अची वञनि। कोई भी MP वेही तव्हांजी महिमा करे त भारत जो राजयोग न ब्रह्मा कुमार कुमारियुनि जे सिवाय कोई सिखलाए न सघे, अहिड़ो कोई अञा ताईं कोई निकितो न आहे। हुन समय जी ॻाल्हियूं आहिनि। हाणे त अंत जो समय अची वियो आहे न, हाणे त सभिनि जा हॾा हिलणा, अखाड़ा हिलणा ई आहिनि, है न। हाणे त अंत समय अची वियो, सभिनि जा अखाड़ा हिलणा ई आहिनि। हाणे त ॾाढा सारा माण्हू चईंदा बि आहिनि की हा भई इन्हनि जो ज्ञान, इन्हनि जो योग ॾाढो सुठो आहे, परमात्मा सां मिलाइण वारो आहे। त बाबा चईंदा आहिनि की MP वेही तव्हांजी महिमा करे की भारत जो राजयोग इन ब्रह्मा कुमार कुमारियुनि जे सिवाय कोई सिखलाए न सघंदो आहे, अहिड़ो अञा ताईं निकितो न आहे। ॿारनि खे ॾाढो होशियारु चमत्कारी ठहिणो आहे। ॿारनि खे ॾाढो होशियारु चमत्कारी ठहिणो आहे। त बाबा चवनि था असांखे ॾाढो होशियारु ऐं चमत्कारी ठहिणो आहे। लॻे न असां कोई चमत्कार ॾेखारियूं, लेकिन असांजी धारणा असां एतिरो योग युक्त आत्माउनि खे ज्ञान ॾियूं, दृष्टि ॾियूं की वॾा वॾा गुरू संत सन्यासी बि जगी वञनि, ताकी इहे अगरि चवनि की हा इन्हनि जो योग सुठो आहे त केॾी सारी आत्मायूं इन्हनि जे पुठियां अची वेंदियूं। फलाणे भाषण कीअं कंदा आहिनि, इहे सिखणो खपे। सर्विस करण जी युक्ति बाप सिखलाईंदा आहिनि। सर्विस करण जी युक्ति बाप सिखलाईंदा रहंदा आहिनि। बाबा मुरली जो हलाई एक्यूरेट कल्प पहिरियों कल्प ईअं ई हलाईंदा आहिनि, ड्रामा में नूंदा। प्रश्न न उठी सघंदो आहे की हीअं छो, है न। प्रश्न न उठी सघंदो आहे की हीअं छो। ड्रामा अनुसार जो सम्झाइणो उहो सम्झायो, सम्झाईंदा रहंदा आहियूं। बाक़ी माण्हू त अथाह प्रश्न कंदा आहिनि, है न। ड्रामा अनुसार जंहिं समय असांखे जो सम्झाइणो आहे उहो त सम्झायो ई सही। बाक़ी माण्हू त अथाह प्रश्न कंदा रहंदा। अच्छा पहिरियों मनमना भव थी वञो, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करो। बाप खे ॼाणण सां त सभु कुझु ॼाणे वेंदा। बाप खे ॼाणण सां तव्हां सभु कुझु ॼाणे वेंदव। बाबा त बीज आहे न, बीज में त सिधी वृक्ष जो नॉलेज आहे, सभु कुझु नॉलेज आहे न। त कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में मुंहुं जुथे कोई ॻाल्हि सम्झ में न अचे त बाप खे यादि करो, बाप जी महिमा करो, बाबा सां ॻाल्हियूं करो, सभु ॻाल्हि स्पष्ट थी वेंदी। बाबा चईंदा आहिनि न 7 ॾींहंनि जो कोर्स करो, पोइ भले मुरली बि न मिले न, बाबा खे यादि
बाबा खे यादि कंदा हलो, बाबा खे यादि कंदा हलो त आपे ई तव्हांखे मदद बि मिलंदी, किथे किथे मुरली न बि मिलंदी आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, सर्विस जी युक्तियूं सिखी करे ॾाढो होशियारु ऐं चमत्कारी ठहिणो। सर्विस जी युक्तियूं सिखी करे ॾाढो होशियारु ऐं चमत्कारी ठहिणो आहे। धारणा करे पोइ ॿियनि खे ज़रूरु कराइणी आहे। पहिरियों ख़ुदि धारणा करो, पोइ ॿियनि खे करायो। पढ़ाई सां पंहिंजी तक़दीर आपे ई ठाहिणी आहे, है न। बाबा असांखे तदबीर कराईंदा आहिनि, पुरुषारत कराईंदा आहिनि, लेकिन पुरुषारत असांखे करे पंहिंजी तक़दीर खे ऊच ठाहिणो आहे। ॿियो कंहिं बि ॻाल्हि में ज़रा बि अहंकार न ॾेखारिणो आहे। ज़्यादा ॾाढो मिठो ऐं निर्मानसिक ठहिणो आहे। कंहिं बि ॻाल्हि में असांखे ज़रा बि अहंकार न अचिणो खपे। ॾाढो मिठो ऐं निर्मानसिक ठहिणो आहे। माया रूपी ग्राह सां पंहिंजी संभाल कंदा हलो, माया रूपी ग्राह सां पंहिंजी संभाल कंदा हलो। अनेक प्रकार जी माया अलॻि अलॻि रूप सां अची वेंदी आहे न। बाबा जी यादि में रहंदासीं त माया सां सेफ रहंदासीं। वरदान, बीती खे श्रेष्ठ विधि सां बीती करे यादगार स्वरूप ठाहिण वारा पास विद ऑनर्स ठहो। पास्ट इज पास थियणो ई आहे। समय ऐं दृश्य सभु पास थी वेंदा आहिनि, लेकिन पास विद ऑनर्स ठही करे हर संकल्प हर समय खे पास करो। अर्थात बीती खे अहिड़े श्रेष्ठ विधि सां बीती करो जो बीती खे स्मृति में लाहींदे ई वाह वाह जा बोल दिलि सां निकिरनि न। बीती खे एतिरी श्रेष्ठ विधि सां बीती करो। असांजी बीती बि ॻाल्हियुनि खे असांखे एतिरी श्रेष्ठ विधि सां बीती करिणो आहे कि अगरि असां फ्यूचर में कॾहिं उन ॻाल्हि खे सोचूं बि त वाह वाह जा बोल निकिरनि। अन्य आत्माएं असांजी बीती हुई स्टोरी सां पाठ पढ़नि। अन्य आत्माएं असांजी बीती हुई स्टोरी सां पाठ पढ़नि। असांजी बीती यादगार स्वरूप ठही वञे त कीर्तन अर्थात कीर्ति ॻाईंदा रहंदा। अन्य आत्माएं असांजी बीती हुई स्टोरी सां पाठ पढ़नि। असांजी बीती यादगार स्वरूप ठही वञे त कीर्तन अर्थात कीर्ति ॻाईंदा रहंदा। हाणे जो असां कर्म करूं था बाबा जी यादि में श्रीमत ते, त भक्ति मार्ग में उहे ई त असांजा या महिमा इहे कीर्तन वीर्तन कीअं कंदा आहिनि। हाणे जो असां कंदा आहियूं हर ॻाल्हि में, जीअं बाबा जी श्रीमत अनुसार हलंदा आहियूं त माण्हू उन्हनि खे ॾिसंदा आहिनि, ऑब्ज़र्व कंदा आहिनि, पोइ असांजी हाणे खां ई महिमा कंदा आहिनि। ऐं भक्ति मार्ग में पोइ उहो भॻत ठही करे असांजा कीर्तन कंदा। स्लोगन आहे, स्व कल्याण जो प्लान श्रेष्ठ ठाहियो तॾहिं विश्व सेवा में सकाश मिलंदी। पहिरियों स्व कल्याण जो प्लान श्रेष्ठ ठाहियो तॾहिं विश्व में सकाश मिलंदी। स्व पुरुषार्थ जेतिरो श्रेष्ठ हूंदो ओतिरे पूरे विश्व में बाबा जी लाइट माइट फैलदी रहंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।